ألا بذكر الله تطمئن القلوب. औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बेशक अल्लाह ई क़ुरान जो मुरतब कंदड़ आहे, पोइ अल्लाह ई हिदायत करे थो। चुनाचे अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, इन्ना अलैना जमअहु व क़ुरआनहु। सूरह क़यामत, सूरह नंबर 75, आयत नंबर 17। तर्जुमो: यकीनन उन खे गॾु करणु ऐं पढ़णु असांजी ज़िमेवारी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजे मुक़द्दस वक़्त में अल्लाह ताला जे हुक्म सां हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिवायत मुताबिक़ क़ुरान शरीफ़ खे लोहे महफ़ूज़ जी तरतीब मुताबिक़ सहाबा किराम खे बयानु फरमायो। ऐं उन जी सूरत हीअ हुई त क़ुरान मजीद जूं आयतूं 23 सालनि जे अरसे में हालतुनि ऐं वाक़िअनि जे मुताबिक़ जुदा जुदा नाज़िल थियूं। हिक सूरत जूं के आयतूं नाज़िल थियूं, वरी ॿी सूरत जूं के आयतूं नाज़िल थियूं, पोइ पहिरीं सूरत जूं आयतूं नाज़िल थियूं। पाण सॻोरा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हर भेरे इरशाद फरमाईंदा हुआ त ही आयतूं फलाणी सूरत जूं आहिनि, लिहाज़ा हिननि खे फलाणी आयतुनि खां पोइ ऐं फलाणी आयतुनि खां अॻु में रखियो वञे। चुनाचे उहे आयतूं उन ई सूरत में उन ई जाइ ते रखी वेंदियूं हुयूं ऐं पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां ॿुधी असहाब किराम रज़ी अल्लाहु अन्हु निमाज़ में ऐं तिलावत जे दौरान क़ुरान मजीद पढ़ंदा हुया। उन दौर में समूरो क़ुरान अज़ीम किताबी शक्ल में हिक जाइ ते जमा थियल न हुयो, बल्कि असहाबन सगोरन रज़ी अल्लाहु अन्हुम अजमईन जे सीननि में महफ़ूज़ हुयो ऐं मुतफ़रक़ काग़ज़नि, पथर जी तख़्तियुनि, बकरी या रिढुनि जी खलुनि, उठनि जे हॾियुनि वग़ैरह ते लिखियलु हुयो। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जे ज़माने में नबूवत जे कूड़े दावेदार मुसैलिमा कज़ाब सां जंग थी त घणाई हाफ़िज़ किराम शहीद थी विया। अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाहु ताला अन्हु, ख़लीफ़े अवल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिन जी बारगाह में हाज़िर थी करे गुज़ारिश कई त हिन जंग में घणाई असहाब सॻोरा शहीद थी विया आहिनि जिन जे सीने में क़ुरान अज़ीम हुयो। अगरि अहिड़ी ई तरह जिहाद में हुफ़ाज़ किराम रज़ी अल्लाहु अन्हु शहीद थी विया ऐं क़ुरान पाक खे हिक जाइ ते जमा न कयो वियो त क़ुरान पाक जो घणो हिसो मुस्लमाननि जे हथनि मां निकिरी वञण जो अंदेशो आहे। मुंहिंजी इहा राय आहे त अव्हां इन ॻाल्हि जो हुकुम ॾियो त क़ुरान मजीद जूं सभु सूरतूं हिक जाइ ते जमा कयूं वञनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिन फरमायो त जेको कमु हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन न कयो उहो कमु असां कीअं कयूं। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाहु ताला अन्हु जन अर्ज़ु कयो त अगरचे हुज़ूर पुरनूर शाफ़े योम नुशूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन ही कमु न कयो, पर ख़ुदा जो कसम ही कमु भलाईअ जो कमु आहे। आख़िरकार हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिन खे इन्हनि जी इहा राय पसंदि अची वई ऐं पाण रज़ी अल्लाहु अन्हु जिन हज़रत ज़ैद बिन साबित अंसारी ऐं ॿियनि असहाबनि किरामनि रज़ी अल्लाहु ताला अन्हुम अजमईन खे हिन अज़ीम ऐं अहम तरीन कम जो हुकुम ॾिनो। कुझु ई अरसे में अल्हम्दुलिल्लाह समूरो क़ुरान अज़ीम हिक जाइ ते जमा थी वियो। हर सूरत हिक जुदा सहीफ़े में हुई ऐं उहो सहीफ़ो समूरी ज़िंदगी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिन वटि रहियो। उन खां बाद अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाहु ताला अन्हु ऐं उन्हनि खां बाद उम्मुल मोमिनीन हज़रत हफ्सा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जिन वटि रहियो। जीअं त अरब में घणाई कबीला रहंदा हुया ऐं हर क़ौम ऐं हर कबीले जी ज़ुबान जे बाज़ अल्फाज़नि जा तलफ़ुज़ ऐं लहजा मुख़्तलिफ़ हुया ऐं पाण कईमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे ज़माने में क़ुरान पाक नओं नओं नाज़िल थियो हुयो ऐं हर क़ौम ऐं हर कबीले खे पंहिंजे मादरी लहजे ऐं पुराणी आदत खे हिकदम सां ई बदिलाइणु ॾुखियो हुयो। उन जे करे अलाह ताला जे हुकुम सां उन्हनि ते हीअ आसानी फरमाई वई त अरब में रहण
वारी हर क़ौम पंहिंजी तिर्ज़ ऐं लहजे में क़ुर पाक जी क़िराअत करे। अगरचे क़ुर मजीद लुग़त कुरैश में नाज़िल थियो हुयो। ज़मानाए नबूअत खां बाद चंद क़ौमुनि जे कुझु माण्हुनि जे ज़हननि में हीअ ॻाल्हि वेहिजी वई त जंहिं लुग़त ऐं लहजे में असां पढ़ूं था क़ुर पाक बि उन में ई नाज़िल थियो आहे। अहिड़ी ई तरह कोई चवणु लॻो त क़ुर पाक हिन लहजे में आहे ऐं कोई चवणु लॻो त न ॿिए लहजे में आहे। एसी ताईं जो हज़रत अमीरुल मोमिनीन उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में इहा नौबत अची वई जो उन मामले में माण्हू हिक ॿिए सां विढ़ण जे लाइ तयारु थी विया। जॾहिं अमीरुल मोमिनीन हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे हिन ॻाल्हि जी ख़बर पहुती त पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमायो त हाणे खां ई तव्हां में इहो इख़्तिलाफ़ पैदा थी वियो आहे त अॻिते तव्हां मां कहिड़ी उमेद थींदी। चुनाचे अमीरुल मोमिनीन हज़रत अलीउल मुर्तज़ा करमल्लाहु ताला वजहुल करीम ऐं ॿियनि असहाबनि जे मशवरे जे मुताबिक़ इहो तय थियो त हाणे हर क़ौम खे उन जे लबो लहजे जी इजाज़त में मसलिहत नाहे रही बल्कि उन सां फ़साद ऐं फितनो पैदा थी रहियो आहे। लिहाज़ा पूरी उम्मत खे ख़ासि लुग़त कुरैश जंहिंमें क़ुर पाक नाज़िल थियो हुयो जमा करणु ऐं ॿियनि लुग़तुनि खां परे रखणु घुरिजे। ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जेको सहीफ़ो जमा फरमायो हुयो उहो उम्मुल मोमिनीन हज़रत हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन खां वठी करे उन जूं नक़लूं तयारु कयूं वञनि ऐं बाक़ी तमामु सूरतूं हिक मुसहफ़ में जमा कयूं वञनि। पोइ उहे सहीफ़ा इस्लामी शहरनि में मोकिलिया वञनि ऐं सभ खे हुकुम ॾिनो वञे त उहे हिन लहजे जी पैरवी कनि ऐं उन जे ख़िलाफ़ पंहिंजी तिर्ज़ अदा जे मुताबिक़ जेका सहीफ़े बाज़ माण्हू लिखिया हुया फितनो ख़त्म करण जे लाइ उन्हनि खे तलब कयो वञे। चुनाचे इन ई राय जी बुनियाद ते हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जन उम्मुल मोमिनीन हज़रत हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां उहो सहीफ़ो घुरायो ऐं उन जूं नक़लूं तयारु कराए तमामु शहरनि में मोकिलियूं वयूं। इन ई अज़ीम कम जे करे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जामिउल क़ुरआन चयो वेंदो आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।